मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा। तेरा तुझको सौंप दूं, क्या लागे है मेरा। श्लोक मेला पहला। धन गुरु नानक देव साहिब जियो, सबलो आपकी सेवा कयो मेरे सदाई। कुंभे बदा जल रहे, कुंभे बदा जल रहे। जल बिन कुंभ न होई, ज्ञान का बधा मन रहे। गुरु बिन ज्ञान न होई। पढ़िया हुए गुनीगार ताऊ भी साध न मारिए। जेहा घाले घालना ते वो ना पचारिए। ऐसी कला न खेडिए, जित दर गए गया। सतनाम श्री वाहे गुरु, प्रेम सांझ पूजी। सतनाम श्री हरे। गुरु प्यारे साध संगत जी, बाणी आए पहली पातशाही धन गुरु नानक देव साहिब जी। अस्तित्व जे मथा गुरु महाराज ने शब्द बख्शिश कयो। कुंभे बदा जल रहे, जल बिन कुंभ न होए। अगर जल संसार में न हुजे हा तो कुंभार कॾहिं वो पंहिंजो मिट्टीअ घोड़ो न बणाए हा, ना ही कुंभार जो कोई अस्तित्व हुजे हा, न कुंभार जो कोई नाम हुजे हा। जल न हुजे हा त जल आहे तॾहिं कुंभार जो नालो आहे। तॾहिं कुंभार पंहिंजो कार्य करे वो थांव बणाईंदा आहिनि, हट बणाईंदा आहिनि ताकि उनमें जल रुकी सके। ठीक उन आधार ते गुरु महाराज असांखे शब्द बख्शिश कयो आहे कि कुंभे बदा जल रहे, जल बिन कुंभ न होए। कुंभार जो पूरो जीवन जल सां गॾु आहे। जल न हूंदो त हुनजो कोई भी जीवन कान्हे। ठीक उन आधार ते गुरु महाराज चयो कि जल हुनजो जीवन आहे। ज्ञान का बदा मन रहे, गुरु बिन ज्ञान न होई। वही गुरु महाराज ने असांखे समझायो कि असां हज़ारे वचन ॿुधूं, हज़ारे शब्द ॿुधूं, लेकिन वो शब्द असांजे हृदय में बीहे ई न, वचन खे खणो ई कोन। त गुरु बिन ज्ञान न हुई, कुछ भी हासिल न थींदो, कोई भी अस्तित्व असांजो कान्हे। अगर असां श्रद्धा सां मन पूर्वक गुरु जा वचन ॿुधूं था त उन ते गुरु महाराजन बख्शिश के असांजो अस्तित्व इहो ई आहे कि जेके गुरु महाराज ने असांखे उपदेश बख्शिश था कनि उन्हनि मां असां कुछ न कुछ सीख जरूर खणूं, तॾहिं वञी असांजो जीवन सफलो आहे। पढ़िया हुए गुनीगार ता ओमी साध न मारिए। जेहा गाले गाला ते वो ना पचारिए। ऐसी कला न करिए जे दरगाह गया रे। एड़ी कला एड़ी बाजी कने खेड जाए ना तू जो लोकन में भी बदनाम थी, पर लोक में बदनाम थी। लोक में तुझे नालो खराब थी, परमात्मा भी तोखे पंहिंजी गोद में न विहारे। जित दरगाह गया हारी, तू हर हंध हारी हार हासिल करी। एड़ी कला कॾहिं न खेॾे, ना ही अहिड़ो कोई दाव हलाइजे, ना ही अहिड़ी कोई बाजी खेॾे। गुरु नानक साहब घड़ी घड़ी असांखे सम्झाइनि था, हमेशा उहा ही बाजी खेॾो, उहा ही कला खेॾो जंहिंमें पाण माहिर हुजूं, जंहिंमें गुरु महाराज ने ज्ञान बख्शिश कयो आहे, जंहिंमें पाण खे हासिल थी कि पाण जीते सघंदासीं, पाण खे सफलता पाए सघंदासीं। उहा ही कला खेॾणी आहे। त
गुरु प्यारी साध संगत जी अज वचन गुरु नानक साहिब असांखे समझायो कि असांजो मन में अगर गुरु जो वचन नथो बीहे, उपदेश नथो बीहे, असां उन ते वीचार कयूं छो नथो बीहे, छो असां ॿुधूं था ऐं उहो निकिरी थो वञे। गुरु महाराज चवंदा आहिनि न, जेको ॿुधूं था उन ते हलण बि सिखूं, तॾहिं असांजो गुरु नानक जे नाम सां अस्तित्व रहंदो। बोल गुरु नानक देव की, साची दरबार साहिब की। ओंकार।